नाज़रीन वाक़िआ खां कंदा हलूं। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां मैयत खे बरसाती पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। गुलशन सावण खान कॉलोनी वासी औरत जे मढ़ खे मींहं जे पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त लाश सावण खान कॉलोनीअ मां इंतिज़ामिया पारां बरसाती पाणी निकाल न कयो वियो आहे। पाणी निकाल न करण सबबि मैयतुनि खे बि क़ब्रस्तान ताईं पहुचाइण ॾुखियो थी वियो आहे। आख़िर आगाह कई पिया। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां मैयतुनि खे बरसाती पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वञे थो। गुलशन सावण खान कॉलोनी वासी औरत जे मढ़ खे मींहं जे पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुलशन सावण खान कॉलोनी में इंतिज़ामिया पारां बरसाती पाणी निकाल न कयो वियो आहे। आगाह कई पिया। पाणी न निकाल करण सबबि मैयतुनि खे क़ब्रस्तान ताईं पहुचाइण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां मैयतुनि खे बरसाती पाणीअ मां झागे क़ब्रस्तान पहुचायो पियो वञे। गुलशन सावण खान कॉलोनी वासियुनि औरतुनि जे मढ़ खे मींहं जे पाणी मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुलशन सावण खान कॉलोनी मां इंतिज़ामिया पारां बरसाती पाणी नेकाल न कयो वियो आहे। पाणी न नेकाल करण सबबि मैयत खे बि क़ब्रस्तान ताईं पहुचाइण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। जी नाज़रीन वाक़िआ आगाह कई पिया। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां मैयत खे बरसाती पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। गुलशन सावण खान कॉलोनी वासी औरत जे मढ़ खे मींहं जे पाणीअ मां झागे क़ब्रस्तान पहुचायो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुलशन सावण खान कॉलोनी मां इंतिज़ामिया पारां बरसाती पाणी नेकाल न कयो वियो आहे। पाणी नेकाल न करण सबबि मैयत खे बि क़ब्रस्तान ताईं पहुचाइण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं। सांगड़ वेझो ॻोठाणनि पारां मैयत खे बरसाती पाणीअ मां झागे क़ब्रस्तान ताईं पहुचायो वियो। गुलशन सावण खान कॉलोनी वासी औरत जे मढ़ खे मींहं जे पाणीअ मां झागे क़ब्रस्तान पहुचायो वियो। वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त गुलशन सावण खान कॉलोनी मां इंतिज़ामिया पारां बरसाती पाणी निकाल न कयो वियो आहे।